पंहिंजे घर में पढ़ंदो, ॾाढा न पढ़ंदो, पोइ हेॾे इतफ़ाक़ खां पोइ बसि वरी अबू बकर सिद्दीक़ जा लही पिया। कुझु अर्से खां पोइ वरी अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे वस में न हुआ। वरी क़ुर शरीफ़ आवाज़ सां त क़ुर सां जंहिंजी दिलि हूंदी आहे, जंहिंजी मोहबत हूंदी आहे, उहो पंहिंजे इख़्तियार में न हूंदो। वरी आवाज़ सां पढ़णु शुरू थी विया। वरी उहा शिकायत आई। उन खां पोइ आवाज़ सां न पढ़ो, आस्ते पढ़ो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो त मां तुंहिंजी अमान ऐं पनाह खे तुंहिंजे हवाले थो कयां। मूंखे का ज़रूरत न आहे। मां अलाह जे कलाम जे बारे में का बि अहिड़ी शइ नथो करे सघां जो मां आस्ते पढ़ां। इहो मुंहिंजे इख़्तियार में ॿार आहे, तंहिंजे करे मां क़ुर पंहिंजे आवाज़ सां पंहिंजे सुकून सां पढ़ां। वरी ईज़ा शुरू थिया, तकलीफ़ शुरू थियूं। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ फरमायो त अबू बकर तूं हिजरत न कर। मूंखे अल्लाह तबारक व तआला में पूरी उमेद आहे। जिब्रील अलैहिस्सलाम बार-बार अचे थो ऐं उहे अहवाल ॿुधाए थो। उन्हनि अहवालनि जी रोशनीअ में मूंखे पूरी उमेद आहे त जॾहिं अल्लाह मूंखे हिजरत जो हुकुम कंदो, उन वक़्तु मूंखे तोखे बि मां सां गॾु मोकिलींदो। तंहिंजे करे तूं असां गॾु हिजरत कंदासीं। तूं अॻुवाट हिजरत न कर त बहितर आहे। पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रहिजी विया, तकलीफ़नि में, ज़ुल्मनि में ऐं सताइण जे बावजूदि रहिजी पिया। पोइ उन खां बाद में बीबी आयशा सिद्दीक़ खां किताब मनाक़िब बुख़ारी शरीफ़ में रिवायत आहे त बीबी आयशा फरमाए थी त हिकिड़े दफ़े ज़ोर जो वक़्तु हुयो ऐं तमामु सख़्तु मके जी गर्मी ऐं ज़ोर जो वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे घर सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे घर पैदल अची रहिया हुआ। अबू बकर सिद्दीक़ दरवाज़े खां थोरो ॾुध अची रहिया ऐं तंहिं महिल कंहिं हाल में उथी करे फौरन इस्तक़बाल जे लाइ अॻिते वधियो, दरवाज़े ते आयो ऐं अर्ज़ु कई त हे अल्लाह जा नबी ऐं असांजा रहबर ऐं रहनुमा, तव्हांजे मथां मुंहिंजा वालिदैन पीउ ऐं भाउ क़ुर्बान थियनि। तव्हां हिन ते पंहिंजे वक़्तु सख़्तु गर्मीअ जे अंदरि मुंहिंजे घर आया ऐं मूंखे घुरायो आहे। कंहिं ॿिए माण्हू खे चयो आहे त उहो मूंखे सॾु करे वञा, तव्हांजी तकलीफ़ ॾिए त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त अबू बकर अल्लाह तबारक व तआला मूंखे हिजरत जो हुकुम फरमायो ऐं चई त मां बि तव्हां गॾु हूंदुसि। फरमायो हा, अल्लाह ताला इहो बि हुकुम ॾिनो आहे त अबू बकर बि तव्हां सां गॾु हूंदो। तंहिंजे करे हाणे निकिरण जो वक़्तु आहे ऐं निकिरी करे असां टेबल ते जो हुनजे मुताबिक़ हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला जे घर खां हिजरत जो इरादो फरमायो। जीअं त हिते क़ुर शरीफ़ में बि आहे त गारे शोर में वञी 3 रातिनि ताईं उते गार जे अंदरि वञी वेठा ऐं उते क़याम कयूं ऐं उते कंहिं बि माण्हू खे ख़बर कोन्हे, सिर्फ़ु अबू बकर सिद्दीक़ जे घर वारनि खे ख़बर हुई ऐं उन्हनि इंतज़ाम कयो रोज़ाना राति जे वक़्त में खाधे जो, खुराक जो ऐं रस्ते जे लाइ जेको तोशो सामान्य सफ़र उन जो इंतज़ाम करे राति जो वञी उते पहुचायूं। ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जो ग़ुलाम हो, उन जो नालो आमिर इब्न अबी फ़ुहैर आहे, जेको वॾो सहाबी आहे पाण जी ऐं अबू बकर सिद्दीक़ जो ग़ुलाम हो। ऐं उहो बाद में ग़ज़वे यानी बीर माउन में 70 सहाबा किराम जिते शहीद थिया, उहो आमिर इब्न फ़ुहैर उते शहीद थियो। बाद में हली करे उहो सामान्य सफ़र ॾेई करे आयो ऐं हुज़ूर कंदा 3 रातिनि खां पोइ तव्हां हिजरत कई। ऐं उन वाक़े खे क़ुर करीम जे मुख़्तसर आयत में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे, जंहिंमें रसूलुल्लाह जे रिफ़ाक़त खे बि बयानु कयो आहे। इज़ हुमा फिल ग़ार, जॾहिं इहे ॿई यानी रसूलुल्लाह ऐं अबू बकर सिद्दीक़ ग़ार जे अंदरि हुआ। इज़ हुमा अरबी जो सीगो आहे ऐं इहो अरबी में ज़मीर आहे तस्नीह जो माना इहे ॿई ग़ाइब जी तस्नीह जो। जीअं असां चवंदा आहियूं त तूं, तव्हां ऐं पिराणो, इहे सभई मर्द, सभई औरतूं, 2 मर्द 2 औरतूं, 1 मर्द 1 औरत। अहिड़े तरीक़े सां अरबी में समाए रहंदा आहिनि, के ग़ाइब जे लाइ हूंदा आहिनि, के हाज़िर जे लाइ हूंदा आहिनि। हीउ ग़ाइब जो ज़मीर आहे
ऐं ॿिनि माण्हुनि जे लाइ आहे। हुअ वाहिद जे लाइ हिक जे लाइ माना उहो माण्हू हुमा उहे ॿ माण्हू ॿ मर्द ऐं होम इहे सभु माण्हू। हिते क़ुरान में जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे उहो हुमा जो जिद हुमा उन वक़्तु उहे ॿ ई माण्हू ॿ ई हज़रात यानी रसूलुल्लाह ऐं अबू बकर फिल गार जे अंदरि हुआ। गार खां मुराद आहे गार सौर। हिकिड़ी गार हेरा उते त अकेला रसूलुल्लाह जन अकेला हुआ ऐं ॿी गार सौर आहे उते क़ुरान चए थो त ॿ हुआ। इज़ हुमा फिल गार में उहे ॿ ई जॾहिं हुआ त इज़ यक़ूलु लिसाहिबी उन वक़्तु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए पियो पंहिंजे साथीअ खे त ला तहज़न तूं ग़म न कर इन्नल्लाह मअना बेशक अल्लाह सां ॿिन्ही सां गॾु अल्लाह सां गॾु आहे तूं ग़म न कर। मुख़्तसर इहो इशारे जी बुनियाद ते अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे। तफ़सील हिन जी तव्हांखे ख़बर आहे पर इन में इलाही नुक़्ता तफ़सील इहा आहे त जॾहिं गार में विया ऐं गार में अंदरि अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह जे लाइ जॻह हमवार कई। जॻह हिकिड़ी ठाही जीअं पाण ॿियनि बि आराम बि कनि पथर न लॻल हुजनि चाहिए। सुराख हुया उन ख़तरो त वधा सुराख खां पोइ जानवर निकिरे हुज़ूर साईं खे का तकलीफ़ पहुचाए पंहिंजी चादर फाड़े सुराख में विधऊं। हिकिड़ो सुराख रहिजी वियो उन ते पंहिंजो पेर मुबारक अबू बकर सिद्दीक़ रखियो ऐं इन में जीअं नांग जो वाक़ियो तव्हां ॿुधो आहे त उहो वाक़ई नांग आयो वञे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खे गंढ आहिनि। उन जे बारे में आदिम दादुल्लाह साहब अल्लाह ताला उनखे ये ज़िंदगी में बरकत अता फरमाए। रात फ़ारन वरी रात चई आहे कॾहिं गुज़राल से वक़्तु मालूम थी त अबू बकर सिद्दीक़ हुनजे मथां पेर रखी वेठा नांग जी ख्वाहिश त मां ॿाहिरि निकिरां। अबू बकर सिद्दीक़ छॾे ॾिनो त मथां रसूलुल्लाह खे तकलीफ़ पहुची। आख़िर हुन नंग आया हुनखे वरी हुन बहितर अंदाज़ में हाजी साहब शेरनि में नात में बयानु फरमायो त मां कयां पियो त हुन खां बाद में इहो वाक़ियो पेश आयो नांग वारो ऐं नांग आयो वरी छॾे हलियो हुज़ूर साईं जे मथां अबू बकर सिद्दीक़ जा घोड़ा किरिया ज़हर जा असरात थिया ऐं हुन में जॾहिं घोड़ा किरिया त पाण जाॻिया ऐं जाॻी करे पुछा कयो त छा आयो आहे चए साईं नांग आहे भला त नंगे थी पई पाण फरमाईंदा रस्तो खोले छॾ हलियो वियो रस्तो खोलियो मूं हलियो वियो ऐं हुनजो मक़सदु जीअं हाजी साहब हाजी इमदादुल्लाह साहब नानकानी चयो आहे त उन नांग जी अरसे खां वठी आहे ख्वाहिश हुई ऐं हुनखे अॻियनि किताबनि वञा कोई जिनो वॾो पुराणे ज़माने जो उन खे अॻियनि किताबनि वञा मालूम थियो त ॾींहं गार में रसूलुल्लाह ईंदा उहो इंतज़ार में वेठो त मां हुज़ूर साईं खे ज़ियारत कंदुसि। पोइ उन खे मौक़ो मिलियो हुज़ूर साईं मौक़ो ॾिनो ज़ियारत करे हलियो पंहिंजे रस्ते सां। हुन खां पोइ उन गार में जीअं हुया त थोरी देरि खां पोइ मके वारा बि पेरनि जा असर तलाश करे उन गार ते पहुता त उन वक़्तु अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त असां काफ़िरनि जा पेर ॾिसूं पिया अंदरि गार पिया नज़र अचनि पिया पेर ऐं असांखे हू बि पिया ॾिसनि पर असां हुनजा पेर ॾिसूं पिया असांखे हुनजा पेर नज़र अचनि पिया ऐं कबूतर आनंदा था ऐं जेको इहो तानीअ जो आहे तानी हुननि खे पोइ अहसासु थियो त हिते को माण्हू अंदरि कोन्हे छो त तानी लॻल आहे कबूतर आनंदा जेकॾहिं अंदरि वञनि इहे शयूं न थियनि। उन वक़्तु अबू बकर सिद्दीक़ आस्ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन में चयो त साईं ही अची विया पहुची विया मथां बीठा त उन वक़्तु रसूलुल्लाह फरमायो त ला तहज़न इन्नल्लाह माना अबू बकर ग़म न कर अल्लाह जी ज़ात सां था गॾु। क़ुरान में लफ़्ज़नि खे ज़िक्र कयो आहे इन में कहिड़ी अल्लाह तबारक व तआला पंहिंजा इशारा फरमाए हिकु त इहो इशारो फरमाए त जॾहिं अबू बकर एतिरो आस्ते ॻाल्हाए पियो त ॿाहिरां गार ते माण्हू बीठा त हुन ते बि आवाज़ न वञे रसूलुल्लाह जे कन में खुफ़िया आस्ते आवाज़ सां चए पियो अल्लाह ताला फरमाया त ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आस्ते वारे आवाज़ खे जन खे अबू बकर ॿुधाए पियो तव्हां ॿुधो पिया कन में उन ते बि अल्लाह ॼाणे पियो अल्लाह उहे न थो कया इन्नल्लाह तआला इन्नल्लाह माना मां अल्लाह जो समीअ
जो आस्ते वाले आवाज़ खे बि ॿुधंदा उहे लफ़्ज़ न करिजे। नंबर 1 नंबर 2 हिते लफ़्ज़ इस्तेमालु कई हुस्न जो ला तहज़न तू गम न कर हुस्न न कर। अरबीअ में गम जे लाइ लफ़्ज़ गम बि इस्तेमालु थींदो आहे लफ़्ज़ हुस्न बि इस्तेमालु थींदो आहे लफ़्ज़ ख़ौफ़ बि इस्तेमालु थींदो आहे ख़ौफ़ हुस्न ऐं गम हम जो लफ़्ज़ बि इस्तेमालु थींदो आहे त कॾहिं कॾहिं गम खे असां हम चवंदा अरबी में पर अलाह तबारक व तआला हिन जॻह ते लफ़्ज़ हुस्न इस्तेमालु कयो आहे। आलमन में बि नुक़्तो ॿुधायो आहे नुक़्तो इहो आहे त अरबी जे ग्रामर जे लिहाज़ सां ख़ौफ़ जो लफ़्ज़ जॾहिं इस्तेमालु थींदो आहे उहो ख़ौफ़ माण्हू खे पंहिंजे ज़ात जो हूंदो आहे। मां तव्हांखे कहंदो आहियां तूं न ॾिज ख़ौफ़ न कर माना तोखे पंहिंजो ख़ौफ़ आहे तूं ॾिज न पंहिंजो ख़ौफ़ न कर। ऐं हुस्न जो लफ़्ज़ जेकर इस्तेमालु थींदो आहे त उन जी माना ॿिए जो गम पंहिंजो गम न ॿिए जो गम जीअं कंहिंखे पंहिंजे औलाद जो गम हुजे परेशानी हुजे त उते असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदा हुस्न जो गम जो लफ़्ज़ इस्तेमालु न कंदा ख़ौफ़ जो इस्तेमालु न कंदा उते अरबी में इस्तेमालु कंदा हुस्न जो लफ़्ज़। ऐं ख़ौफ़ जे लाइ ख़ौफ़ जो लफ़्ज़ ईंदो आहे पंहिंजो जॾहिं ख़ौफ़ हुजे हवा फिरानी जी शइ ॾिजे थी ॿार ॾिजे थो ॿार ख़ौफ़ ज़दा माना पंहिंजो ख़ौफ़ अथसि पर जेकॾहिं हुस्न जो लफ़्ज़ इस्तेमालु थिए त इन जी माना ॿिए जो ख़ौफ़ अथसि पंहिंजो ख़ौफ़ न अथसि पंहिंजी काठी भउ कोन अथसि ॿिए जो भउ अथसि त हिनखे तकलीफ़ न पहुचे। क़ुर खे लफ़्ज़ इस्तेमालु कया हुस्न जो त ला तहज़न ऐं अबू बकर तूं हुस्न न कर माना क़ुर इशारो कयो त उन वक़्तु बि अबू बकर खे पंहिंजो ख़ौफ़ न हो रसूलुल्लाह जो ख़ौफ़ हेॾी मोहबत है रसूलुल्लाह सां त मां जो ॾिसण वञे त हज़ार अबू बकर जहिड़ा क़ुर्बान थी वञनि रसूलुल्लाह जे मथां पर रसूलुल्लाह जे ज़ात ते का आंच न अचे हुननि खे का परेशानी न थिए हुननि खे का तकलीफ़ न पहुचे त अबू बकर जी क़ुर जी आयत इशारो करे ॿुधाए थी त अबू बकर सिद्दीक़ खे जेको गम हो उहो गम रसूलुल्लाह जे बारे में पंहिंजे बारे में न हो त इन करे अलाह लफ़्ज़ इस्तेमालु कयो ला तख़फ़ न चई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे वाक़े में तव्हां पढ़ियो आहे क़ुर शरीफ़ में क़ुर शरीफ़ समुंड अजाइब जो अजीब नुक़्ता जे अंदरि